अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॻाल्हि ॿोल करियूं था मुल्क जी मौजूदा सियासी मुआशी सूरत हाल ते। तव्हां ॾिसो त हिकु तरफ़ मौजूदा हुकूमत PTI जे विच में सख़्त सियासी छिकताण मौजूद आहे, ॿिए तरफ़ असांजी अदलिया जा बि आइनी तरह सां केतिरा ई मसइला मौजूद आहिनि। इन करण सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल करियूं था त आख़िर मुल्क केॾांहुं वञी रहियो आहे। मूं सां इन मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ मौजूद आहिनि सीनियर तजिया निगार ख़ालिद चांडियो साहब। ख़ालिद साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त मुल्क में मौजूदा छिकताण आख़िर किथे दंग कंदी? जॾहिं टू पार्टी सिस्टम हुयो वो पाकिस्तान जे अंदरि, माना टू पार्टी सिस्टम इन सेंस में आउं चवां थो त पीपल्स पार्टी ऐं नून लीग ऐं गॾोगॾु इस्टेब्लिशमेंट, ठीकु आहे। पर जॾहिं खां टू पार्टी सिस्टम जे अंदरि बि इलाही मसइलतूं मौजूदु हुयूं, आइनी तरह सां इशूज़ बि थींदा हुआ, इलेक्शन जेके थींदा हुआ उन्हनि में तमामु घणी जेको आहे सो निगलिजेंसीस थींदियूं हुयूं, इलेक्शन जे शफ़ाफ़ियत ताईं हिकिड़े अवामी मैंडेट ते पाकिस्तान में राता हणण जा बि वॾा इशू रहिया आहिनि। पाकिस्तान जे अंदरि तमामु सीवियर क्राइसिस पाकिस्तान में पॉलिटिकल रहिया आहिनि। पर हीअ जेको मौजूदा जेका सूरत हाल जे अंदरि जॾहिं खां PTI हिकिड़ो थर्ड पार्टी सिस्टम आयो आहे, माना अॻु में ॿ पार्टी सिस्टम हुयो, इस्टेब्लिशमेंट हुई, जुडिशरी हुई, जुडिशरी पंहिंजो कमु ते कयो, इस्टेब्लिशमेंट जेके पाण आर्मी चऊं था उन पंहिंजो कमु ते कयो। टू पार्टी सिस्टम, कॾहिं पीपल्स पार्टी इक़्तिदार में त कॾहिं नून लीग इक़्तिदार में। पर जॾहिं खां थ्री पार्टी सिस्टम पाकिस्तान जे अंदरि आयो आहे, माना 1 करोड़ वोट पीपल्स पार्टी ॾांहुं करे छॾियूं, 1 करोड़ वोट नून लीग ॾांहुं करे छॾियूं, 1 करोड़ वोट जेको आहे सो PTI ॾांहुं डिवाइड करे थ्री पार्टी सिस्टम जो हिकिड़ो पॉलिटिकल जेको आहे सो उन में स्ट्रक्चर में खणी आया। उन वक़्त खां ही जेका हिकिड़ी सियासी सूरत हाल जुड़ी आहे ऐं हिकिड़ो जेको तव्हांखे फाशिज़म नज़र अचे पियो, उन जा एॾा ख़तरनाक नतीजा निकिता आहिनि जो अॼु सॼी दुनिया जो फोकस ऐं असांजे मुल्क जे अंदरि असांजे माण्हुनि जो फोकस, असांजे सिविल सोसाइटी जो फोकस, उहो सॼे जो सॼो पॉलिटिकल सिस्टम जे अंदरि आहे। छाकाणि त सियासत ई हिकिड़ो अहिड़ो उहो आहे, सम्झो त स्टेज आहे या हिकिड़ो अहिड़ो फोरम आहे जितां खां तव्हांजी सोसाइटी डेवलप थियणी आहे। पार्टियूं मैंडेट खणी वेंदियूं, पार्लियामेंट में वेहंदियूं, कानून साज़ी कंदियूं, पर तव्हांजे पॉलिटिकल सिस्टम जे अंदरि, तव्हांजे सियासी सिस्टम जे अंदरि एतिरी मदाख़लत हुजे जो आवाम जो मैंडेट जेके पार्टियूं खणी अचनि उन्हनि खे जेको आहे तव्हां जंहिं वक़्तु वणे उन वक़्तु पार्टी असेंबली डिज़ॉल्व करे छॾियो, तव्हां पार्लियामेंट खे डिज़ॉल्व करे छॾियो, तव्हां पूरो टाइम हिकिड़ो जेको आहे सो आइनी तरह सां जेको पार्टियुनि खे टाइम मिले थो, चूंडियल वज़ीर आज़मनि खे तव्हां हटाए छॾियो। त हिन वक़्तु सूरत हाल जेका आहे न, इहो हिकिड़ो कंटिन्यूअसली प्रोसेस हो, पर उन में बि कुझु न कुझु डेमोक्रेसी असांखे नज़र आई थिए। पर हीअ जेको थ्री पार्टी सिस्टम आयो आहे, इन असांजे सॼे पॉलिटिकल स्ट्रक्चर खे, असांजे सॼे हिकिड़े निज़ाम खे लोॾे छॾियो आहे। नतीजे में सभु माण्हू परेशान आहिनि, जुडिशरी जा इशू बि पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि। मुआशी हालतुनि जी त हालत तव्हां ॾिसो त मुआशी हालतुनि ते असां IMF असांखे कर्ज़ु ॾियण लाइ तयारु न आहे, असांखे दुनिया मां फंडिंग न पई थिए, असां किश्तो खणी कशकोल खणी माना असां सॼी दुनिया खां हिकिड़ी ईअं सम्झो त ख़ैरात घुरूं पिया, पर असांखे किथां रुपयो नथो मिले। हाणे जॾहिं तव्हांजो हिकिड़ो पॉलिटिकल सिस्टम सॼो डिस्ट्रॉय थियण ॾांहुं अची वञे, उनखे कोई स्पेस न मिले, त ज़ाहिर आहे उनजो इम्पैक्ट सॼो सोसाइटी में पवंदो, ईअं ई पवंदो जीअं तव्हांखे नज़र अचे पियो। त ॾाढी माना इन जा बेसिक रीज़न्स इहे आहिनि त जॾहिं खां थ्री पार्टी सिस्टम आयो आहे, जेका ट्रांसफॉर्मेशन ऑफ डेमोक्रेसी हुई, माना मुंतक़िल थिया, हिकिड़ी पार्टी ॿिए खे मुंतक़िल करे आहे, ॿी पार्टी टे खे मुंतक़िल करे आहे, पॉलिटिकल पार्टी जेका मैंडेट वॾो खणी अचे आवाम जी अक्सर सां अची इक़्तिदार में वेहे आहे, उनखे 5 साल पूरा करण ॾिना वञनि हा, इहो ई अमल जेको आहे सो सोसाइटी खे हिकिड़ो खणी वेंदो हुन ॾांहुं। सो क्रिटिकल सूरत हाल जेका तव्हांजी ॻाल्हि इहा सही आहे, तव्हां जेको पंहिंजे सवाल में ॻाल्हि रखी आहे त आख़िर बहरान वञे केॾांहुं पियो, बहरान माना एॾे हिकिड़े हुन ॾांहुं वञे पियो जो तव्हांखे तसवर बि नथा करे सघो त हीअ माना असां कहिड़ी कोलेप्स जी शिकिल वठंदासीं, ओचितो ई ओचितो। इहा ॻाल्हि त सही आहे, पर जेतिरो बहरान नज़र अचे पियो उनजो जेकॾहिं को हल न निकितो त सूरत हाल केतिरी गंभीर थी सघे थी? हा बिल्कुलु, यकीनन जेकॾहिं स्टेक होल्डर न वेठा, हिकिड़ी रिकन्सिलेशन जो प्रोसेस शुरू न थियो, माना जुडिशरी वेहे ऐं जेके मेन स्टेक होल्डर आहिनि सभु वेहनि, PTI वेहे, इमरान ख़ान वेहे, सभु वेहनि, जेकॾहिं हीअ सीरियस आहिनि, हिन रियासत जा समूरा आधार ऐं समूरा स्टेक होल्डर्स जेकॾहिं पब्लिक इंट्रस्ट में सीरियस आहिनि, पंहिंजे मुल्क जी ख़ुशहाली, पंहिंजे मुल्क जे मुस्तक़बिल जे हिकिड़े बहितर उन तरक़ीअ जे समूरे मामले ॾांहुं सीरियस आहिनि, त हिननि ही टाइम आहे
ही को वॾो टाइम न आहे। करंट जेका क्राइसिस हले पियो, PTI माना हुकूमत जे मामलनि खे नथी इक़्तिदार में धुरनि खे नथी एक्सेप्ट करे, इक़्तिदार में धुरियूं टोटल माना जेके मुखालिफ़ आहिनि उन्हनि खे हिकिड़ो फुल प्रेशर ॾियो वेठियूं आहिनि। आइनी बहरान पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। जज जेके आहिनि से डिसीजन ॾेई चुका आहिनि, इलेक्शन करायो, इलेक्शन न पई थियणु वञे। इस्टेब्लिशमेंट चवे पई त तव्हां ॾिसो त कल्ह ISPR जे तर्जुमान जो बयानु आयो आहे त बाबा असां सियासत असीं गवर्नमेंट सां त गॾु आहियूं, पर असां कंहिं बि सियासी हुनजो हिसो न आहियूं, असां न्यूट्रल आहियूं। त हिकिड़ी इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे त हीअ सूरत हाल जेका आहे सा उहा इलाही गंभीर थींदी ऐं हुनजो नतीजो एतिरो ख़तरनाक निकिरंदो जो ताज़ो जेके हिन कुझु सालनि जे अंदरि मुल्कनि में श्रीलंका में जेको कोलेप्स थी वियो, तव्हां ॾिसो छो त केॾो कोलेप्स थी वियो। लखे माण्हू जेके आहिनि से उहे उन्हनि खे खाइण लाइ कुझु न हुयो, सिविल वार शुरू थी वई, खाना जंगी शुरू थी वई, माण्हू माण्हुनि खे मारे। हिते त इलाही मसइलो आहे। हिते त सिंध जे अंदरि ख़ुशूसन एॾो वॾो मसइलो आहे जो तव्हां तसवर ई नथा करे सघो। पठाण वेठो आहे, बेंगाली वेठो आहे, असांजा सिंध जा केॾा पंहिंजा इशूज़ आहिनि, केॾी बेरोज़गारी आहे। हिते त माण्हू पाण खे पटींदा। हिकिड़ो जेकॾहिं को इस्तकाम न आयो सियासत पॉलिटिकल सिस्टम जे अंदरि त माण्हू जे क्राइम जी लेवल तव्हां सम्झी नथा सघो। एॾो ख़तरनाक हिते अनारकी पैदा थींदी सोसाइटी में। अच्छा, मूंखे ॿुधायो त किथे प्रॉब्लम आहे, अदलिया जो बहरान आहे या सियासी बहरान सबबु अहिड़ियूं हालतूं पैदा थियूं आहिनि? ॾिसो, सभिनी हंधि बहरान मौजूदु आहे। हिकिड़ो आउट ऑफ वे जेको आहे सो सभु अदारा, सभु जेके आहिनि से सभु स्टेक होल्डर, इवन इंक्लूड जेको इस्टेब्लिशमेंट आहे उनजी सॼी जेका गेम रही आहे सिस्टम जे अंदरि, जेका हलणु नथी ॾे। हिकिड़ो एलीट क्लास जो जेको आहे तबिको जेको सिर्फ़ु रूल करे थो, पावर जी सियासत करे थो, उनखे उहो प्रोग्रेसिव न आहे, उहो सेक्युलर न आहे, हुनखे प्रो पीपल जेको आहे सो हिकिड़ो कलेक्टिव विज़डम न आहे, हिकिड़ी गॾियल तरक़ीअ जो को हुन वटि कॉन्सेप्ट न आहे, को आइडियोलॉजिकली हू न आहे। इन जे करे सभई हिन जा ज़िमेदार आहिनि। ज़िमेदार हिकिड़ो न आहे, जुडिशरी बि ज़िमेदार आहे, इस्टेब्लिशमेंट त वॾी ज़िमेदार आहे, पॉलिटिकल पार्टी बि ज़िमेदार आहिनि। पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजो हिकिड़ो प्रोग्रेसिव रोल प्ले न कयो आहे गवर्नेंस जे हवाले सां, अदारनि जे ठाहिण जे हवाले सां। छाकाणि त डायरेक्ट जेको मैंडेट आहे उहो पॉलिटिकल पार्टी खणे थी, इक़्तिदार में वञे थी, वज़ीर आज़म ठाहे थी, कैबिनेट ठाहे थी ऐं सॼो करे थी। इन जे करे हिकिड़ो पाण नथा चई सघूं त हिकिड़ी का धुर ज़िमेदार आहे। सभु स्टेक होल्डर जेके आहिनि से ज़िमेदार आहिनि हिन सॼे क्राइसिस जो, ऐं उन्हनि खे वेहणो पवंदो। उन्हनि खे ई जेको आहे सो इन तां पंहिंजे ईगो तां या जेको कुझु हुननि जूं मसइलतूं आहिनि, मुफ़ाद आहिनि, उन्हनि तां विथड्रा थियणो पवंदो। वॾी महिरबानी तव्हांजी सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई। नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं त SS न्यूज़ ते मौजूदा सियासी सूरत हाल ऐं समूरनि मसइलनि खां तव्हांखे आगाही ॾींदा रहूं। मूंखे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।